हाणे असां वॾियूं ख़ुशियुनि में हूंदासीं, एशन में हूंदासीं, पलंग हूंदा, गादेला हूंदा, एसियूं पियल हूंदियूं। न, ईअं न आहे। असां निमाज़ पैसनि जे करे न, बल्कि अलाह खे राज़ी करण जे लाइ पढ़ंदा आहियूं। असां रोज़ा पैसनि जे करे न, धन दौलत जे करे न, दुनियादारी जे करे न, बल्कि असां रोज़ा इबादतूं ज़िक्र अज़कार फ़क़ति रब खे राज़ी करण जे लाइ पढ़ंदा आहियूं। ईअं ज़हन में कढी छॾियो हाणे असां इबादतूं कयूंसीं त हाणे असांखे अलाह ताला हर चीज़ हर ख़ुशी असांखे ॾींदो। ईअं न आहे। जेॾी इबादत कंदो अलाह ताला तेॾियूं तव्हां ते आज़माइशूं विझंदो। मथां सम्झो त हाणे असां निमाज़ूं पढ़ियूंसीं, हज रोज़ा ज़कातूं कयूंसीं, असांखे हाणे तकलीफ़ न ईंदी। ईअं न आहे। तकलीफ़ उन्हनि खे ईंदी आहे जेको अलाह खे वधीक महबूब बानो हूंदो आहे। अशद बलाअन अल अंबिया, सभिनी खां वधीक तकलीफ़ूं सहण वारा नबी आहिनि। सुम अमसलो फल अमसलो, उनखां पोइ उहे तकलीफ़ वारा आहिनि जेके इबादत करण में वधीक अग्र आहिनि, वधीक इबादतूं करण वारा आहिनि। इन करे त अलाह ताला जो क़ुरान थो फरमाए, सुम लनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिम मिनल माल वल अंफुस वस्समरात। अलाह तव्हांखे ज़रूरु आज़माईंदो। केॾी महिल माल में नुक़सानु ॾेई तव्हांखे आज़माईंदो, तव्हांखे रोज़गार न लॻंदो, तव्हां फ़सुल कंदो, तव्हांजा फ़सुल तबाह थी वेंदा। को रोज़गार कंदो, दुकान खोलींदो, दुकान तबाह थी वेंदो। को कारोबार खोलींदो, कारोबार तबाह थी वेंदो। अलाह जी आज़माइश आहे। औलाद ॾींदो, अलाह जो अहसान आहे न। औलाद अलाह जो केॾो करम आहे इहो औलाद। ऐं उहो औलाद जेको करम कयो थी उहो खसे वठंदो, रब जी मर्ज़ी आहे। जेकॾहिं अलाह जेका शइ ॾिनी आहे, जेकॾहिं उहा खसे थो वठे, वापसि थो वठे, त मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। इहो इम्तिहान आहे उन्हनि मोमिननि जे लाइ जेके रब जी इबादत कंदा आहिनि। क़ुरान खे त पढ़ो न। क़ुरान छा थो फरमाए, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत। तव्हां गुमान करे वेठा आहियो त हाणे असां इबादत कई थी जन्नती थी वियासीं। तव्हां गुमान करे वेठा आहियो रोज़ा रखियासीं, रमज़ान में असां इबादतूं कयूंसीं, क़ुरान पढ़ियोसीं त असां जन्नती थी वियासीं। वलम्मा यअलमिल्लाहु लज़ीना आमनू मिनकुम वयअलमु साबिरीन। अञा त तव्हांखे अलाह आज़मायो ई न आहे। अञा सब्र वारनि खे अलाह आज़मायो ई न आहे, परखियो ई न आहे। अलाह परखा कंदो आहे, जिहाद जे ज़रिए तव्हांजी परखा कंदो, तव्हांखे तकलीफ़ूं ॾेई करे तव्हांजी परखा कंदो। ॾिसां त मुंहिंजा बाना सब्र कनि था मुंहिंजी तकलीफ़ुनि ते या नथा कनि। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इहा अलाह ताला जी परखा हुआ। अलाह ताला जी असांजे मथां आज़माइश अचणु, तकलीफ़ अचणु, मुसीबत अचणु, इहा अलाह ताला जी परखा हूंदी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीसुनि ना निहार केॾो अजीब मिसाल था मिलनि। मुंहिंजो आका थो फरमाए त जेकॾहिं का मोमिन ते तकलीफ़ ईंदी आहे त उन जा दर्जात बुलंद करण जे लाइ, जेकॾहिं कंहिं गुनहगार ते तकलीफ़ ईंदी आहे त उन जूं ख़ताऊं बख़्शण जे लाइ, जेकॾहिं मुंहिंजे मुर्शिद सोणे दिलबर साईं ते हेॾी वॾी आज़माइश आई त इहा मुंहिंजे मुर्शिद जा दर्जात बुलंद करण जे लाइ आई। हे अखियुनि सां ॾिसी आया आहियूं मुर्शिदनि जा दर्जात कीअं था बुलंद थियनि। पूरे पाकिस्तान जा मौलवी, आलिम, मशाइक, मुफ्ती, मुफ़क्किर, मुदब्बिर सभु मुंहिंजे मुर्शिदनि जे दरवाज़े ते आया। मुंहिंजे मुर्शिदनि जा अलाह दर्जात ॾींहों ॾींहों बुलंद पियो करे। छाजे करे? जो तकलीफ़ ते मुंहिंजे मुर्शिद फरमायो, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असांजो छा थींदो आहे? असांजो को पंहिंजो रिश्तेदार वफ़ात करे वेंदो आहे, विछड़ी वेंदो आहे असांखां, असांजा इहे हाल हूंदा आहिनि। 3 ॾींहं 3 रातूं रोंदा पिटींदा दाहूं कंदा आहियूं। घर में मातम हूंदो आहे, तॾहिं त मातम हूंदो आहे, कपिड़ा नवां न आहियूं पाईंदा। पर मुंहिंजे मुर्शिद जे तरीक़े ॾांहुं त निहार, साईं जन जो हेॾो गुलनि जहिड़ो शहज़ादो, वरी उनजो जेको पुटु आहे उहो गुलड़नि जहिड़ो एॾो मासूम, जीअं न गुलाब जा पतड़ियूं सफ़ा नाज़ुक हूंदियूं आहिनि, उन नाज़ुक एॾो सुहिणो हसीन जमील जॾहिं विछड़ी वियो त मुंहिंजे मुर्शिद खे ॻोड़ा त हुया, ॾुख आहे न इंसान, पर दाह पिट पारा तो न हुयो। साईं जन जीअं घरां ॿाहिरि निकिरनि पिया त सुठो लिबास पाए पिया निकिरनि, ख़ुशबू हणी पिया निकिरनि, तो ई असांखे सबक़ ॾियनि पिया त मुसीबतुनि में कीअं सब्र कबो आहे। मुसीबत अचे, तकलीफ़ अचे त उन वक़्तु तव्हांखे छा करणु घुरिजे?
असांजो इहो थियो आहे त माज़ल्ला अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे शान में गुस्ताखियूं करे वेंदा आहियूं। असां पंहिंजा कयो कमायूं जेके बि आहिनि चट करे वेंदा आहियूं, पर साईं जन असांखे सबक़ु सेखारियो त अल्लाह जी रज़ा में राज़ी कीअं रहबो आहे। ये मुसीबतूं अचणु, मुश्किलातूं अचणु ज़िंदगी जो हिसो आहे। क़ुर थो फरमाए इन्नमल उसरे युसरन इन्नमल उसरे युसरा। तकलीफ़ुनि सां गॾु वरी ख़ुशियूं ईंदियूं, ख़ुशियुनि सां गॾु तकलीफ़ूं ईंदियूं। इहो दुनिया जो दस्तूर आहे। कंहिं बि इंसान खे हमेशह ख़ुशी नाहे मिली, कंहिं बि इंसान खे हमेशह तकलीफ़ नाहे ईंदी। ऐं हिन बुज़ुर्गनि फरमायो आहे त हिकु दफ़ो तकलीफ़ ईंदी त अलाह वरी ॿ दफ़ा ख़ुशियूं अता कंदो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इन करे जेकॾहिं नमाज़ पढ़ी अथव न, मस्जिद ॾे अचो था, अरे जेकॾहिं ॾुख मिलेव मथां सम्झो त अड़े नमाज़ बि असां पढ़ूं, रोज़ा बि असां रखूं, मस्जिद ॾे बि असां वञूं, वरी फलाणे खे तकलीफ़ नथी मिले, मूंखे तकलीफ़ थी मिले। जेकॾहिं तोखे तकलीफ़ मिली आहे त तुंहिंजा दर्जात बुलंद करण जे लाइ मिली आहे। तव्हांखे पहिरीं बि किसो ॿुधायो, हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर में हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंजा दोस्त न हुया। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे अर्ज़ु कयईं, वॾो किसो मुख़्तसिर कयांसि। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे अर्ज़ु कयईं त साईं मुंहिंजो को दोस्त न आहे, रब खां दुआ घुरायो, रब जे दर ते दुआ कर, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां मूंखे दोस्त वठी ॾे। मूसा कलीमुल्लाह चयो त ठीकु आहे, मां रब ॾे वञा थो, तोखे दोस्त वठी थो ॾियां। हज़रत मूसा कलीमुल्लाह रब जे बारगाह में अर्ज़ु कयईं, मुंहिंजा करीम रब, फलाणो तुंहिंजो बानो चए थो त मौला हर चीज़ ॾिनई, माल धन दौलत बच्चा ॿार ॾिनई, पर मुंहिंजो दोस्त न आहे। मां चाहियां थो त तूं मुंहिंजो दोस्त थी, या दुनिया में को इंसान मुंहिंजो दोस्त कर। रब फरमायो ए मूसा वञी चईसि मां रब हिन सां दोस्ती थो रखां। जॾहिं हज़रत मूसा कलीमुल्लाह हुन वटि आयो, हुनखे चयईं त तोसां रब दोस्ती थो रखे। उहो ख़ुशि पियो थिए त हाणे मूंसां रब दोस्ती रखी आहे, हाणे को मूंखे माल ॾींदो। जेकॾहिं रब वटि माल जी इज़त हुजे हा त असां सभु मोमिन अमीर तरीन हुजूं हा, काफ़िरनि खे रुपयो बि न मिले हा, सभु मोमिननि खे मिले हा। पर अल्लाह वटि दुनिया जी ऐं दुनिया में जा चीज़ आहे उनजी का बि वैल्यू न आहे, हैसियत न आहे। अल्लाह वटि का शइ आहे त उहा आख़िरत आहे। जॾहिं हुन सां दोस्ती जो रब रखी, उनजी ज़ाल मरी वई, उनजा बच्चा मरी विया, उनजो माल मरी वियो, उनजो धन दौलत मरी वियो, पाण अचे परेशान थियो, हाणे डिॼे पोइ त मुंहिंजी हर चीज़ वैली, हाणे जेकॾहिं मां रब सां दोस्ती नथो टोड़ियां त मुंहिंजी बि जान हली वेंदी। हज़रत मूसा कलीमुल्लाह जी बारगाह में अर्ज़ु करे क़िबला हाणे महिरबानी कयो, रब खे चओ त मूंसां दोस्ती टोड़े। जीअं मां रब सां दोस्ती रखी आहे, मूं ते त मुसीबतूं तकलीफ़ूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि, मुंहिंजो माल चट थी आहे, घर ड्रही विया, बच्चा मरी विया, हिकिड़ी ज़ाल हुई उहा बि मरी वई। हाणे मां चाहियां थो त रब सां दोस्ती टोड़ियां, छो जो मां रब सां दोस्ती रखी आहे, मूंखे ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं आहिनि। हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो ठीकु आहे, मां रब खे अर्ज़ु कयां थो त तोसां दोस्ती टोड़े। जॾहिं रब जी बारगाह में रब फरमायो ए मूसा, मां जंहिंसां दोस्ती रखंदो आहियां सां दोस्ती टोड़ींदो न आहियां। इहा माण्हुनि जी इंसाननि जी आदत आहे, दोस्तियूं रखे टोड़ींदा आहिनि। मां जंहिंसां दोस्ती रखंदो आहियां टोड़ींदो न आहियां। जॾहिं हज़रत मूसा कलीमुल्लाह वापसि आयो, उन शख़्स खे ॾिठाई, उनजो अधु धड़ सुकी वियो, ज़मीन ते घिसटू पाए थो हले। मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे बेनियाज़ी खे ॾिसी अजब में पइजी वियो। रब जो दोस्त उनजा ही हाल आहिनि। हीअं थियो जो ॻोठ में हाथी चरी थी भॼंदी भॼंदी हे जो घिसटू पाए भॼी न सघे, हाथी हिनखे चिपाड़े वई। मूसा कलीमुल्लाह खे वॾो अजब लॻो त हीअ छा माजरा हुआ। अल्लाह जो दोस्त वरी उनजी हीअ हालत थी आहे। रब जी बारगाह में वियो, अर्ज़ु थो करे मौला तुंहिंजो दोस्त हो, तूं उन सां अहिड़ा हाल कया। मूसा कलीमुल्लाह खे चई मूसा तोखे इहा ॻाल्हि राज़ सम्झ में न ईंदो, थोरो निगाह मथे खणी त निहार। जॾहिं हज़रत मूसा कलीमुल्लाह निगाह मथे खणी जो निहारे तो जन्नत में पंहिंजे ॿारनि बच्चनि सां गॾु ख़ुशि वेठो आहे। सुभान अल्लाह। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे रब फरमाए मूसा भला पुछा करीसि जन्नत में मज़ो अचे थो? हज़रत मूसा कलीमुल्लाह पुछा कयुसि ए फलाणा, ए रब सां दोस्ती रखण वारा, तोखे जन्नत में मज़ो अचे थो? चई न यार, मूंखे जन्नत में किथे थो मज़ो अचे। मां चाहियां थो त रब वरी मूंखे दुनिया ते मोकिले, वरी मां रब सां दोस्ती रखां, वरी मुंहिंजे साम्हूं मुंहिंजा बच्चा मरनि, मुंहिंजो माल मरे, मुंहिंजी घरवारी मरे, वरी मां सुकी वञे, मुंहिंजो अधु वरी हाथी चरी थिए, मुंहिंजे लताड़े मारे। मूंखे इहा अज़ियत ॾाढी पसंदि आहे। छो जॾहिं अज़ियत मूंखे मिली, तकलीफ़ मिली, मूंखे रब जो दीदार थियो हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा अज़ियत अचणु असांजे लाइ त परेशानी, असां सम्झंदा हवा जी उनखे तकलीफ़ अची, पर न,
शहीद खे रब पंहिंजो दीदार कराईंदो आहे, उनखे इज़त शरफ़ ऐं शान मिलंदो आहे। दुनिया तकलीफ़ुनि जो घर आहे। इहो जॾहिं न लॾे वेंदो आहे त उते उन जूं मुसीबतूं तकलीफ़ूं हर चीज़ ख़तमु थी वेंदियूं आहिनि, पाक साफ़ थी रब जी जन्नत घुमंदो आहे। साईं जन हिकिड़ो किस्सो बयानु फ़रमाईंदा आहिनि त पहिरें आसमान ते 2 मलाइक मिलिया। हिकिड़ो मलाइक हुकुम खणी नाज़िल पियो थिए, हिकिड़ो वरी मलाइक वञे पियो वापसि मथे। उहे मलाइक पाण में मिलिया। हिकिड़ो मलाइक ॿिए मलाइक खे पोइ चए, यार अजीब ॻाल्हि ॿुधी, मां अजीब हिकिड़ो रब जो हुकुम जी तामील करे आहियो, रब हुकुम कयो पर अजीब हुकुम हुयो। हुन चयो ॿिए मलाइक चयो कहिड़ो हुकुम तोखे मिलियो? त उहो मलाइक चवणु लॻो त हिकिड़ो गुनहगार इंसान हुयो, बदकार हुयो, जंहिं सॼी ज़िंदगी गुनाह कया। उन ख़्वाहिश कई मरण जे वक़्त में त हाणे मरे पियो, गुनाहगार मरे पियो, उन ख़्वाहिश कई त काश मूंखे मच्छी मिले। रब मूंखे हुकुम कयो त मलाइक वञे ओ इन जा जेके रिश्तेदार फलाणी जाइ ते मच्छी पिया था मारनि, उन दुबे में उन जाइ ते मच्छी न आहे, वञ समुंड मां मच्छी मारे उन जे ॼार में फसाए त इहो जेको गुनहगार शख़्स खाई पोइ मरे। इहा मूंखे अजब ॻाल्हि लॻी, हिकु त गुनहगार वरी उनखे रब मच्छी छो थो खाराए? मलाइक इन करे अजब थो कहे। उहो चए थो यार तुंहिंजी बि ॻाल्हि सही आहे, पर मूंखे बि अजीब हुकुम मिलियो आहे। ॿियो मलाइक पुछा करणु लॻो तोखे कहिड़ो हुकुम मिलियो आहे? मलाइक चवणु लॻो त हिकिड़ो इंसानु आहे, इबादत गुज़ार आहे, नेकोकार आहे, जंहिं सॼी ज़िंदगी इबादतूं कयूं आहिनि। रब उन आख़िरी मरण जे वक़्तु इहा ख़्वाहिश कई अथई त मां थधो पाणी पियां। हाणे थधो पाणी उन जे साम्हूं मट दिले में पियो आहे। हाणे रब मूंखे हुकुम कयो आहे त इहो मरे थो त इनखे थधो पाणी नसीब न कर, दिले खे वञी ठोकर हण, इहो दिलो टुटे, पाणी हारजी वञे, इहो थधो पाणी पीए न, ईअं ई मरी वञे। लियो मूंखे इन ते अजब थो अचे, हू त इबादत गुज़ार वरी आख़िरी उनजी ख़्वाहिश बि पूरी रब नथो करे। जॾहिं इहे पाण में गुफ़्तगू पिया कनि, रब फ़रमाए जिब्राईल अमीन खे, जिब्राईल वञ मलाइकनि खे हिकमत ॿुधाए, मुंहिंजी हिकमत अमली इन्हनि खे ख़बर न आहे मुंहिंजी हिकमत अमली में। जॾहिं हज़रत जिब्राईल अमीन आयो, उन्हनि खे हिकमत ॿुधायईं। इहे ॿुधण वारा इहे मलाइक पुछण वारो, ॿुधो जेको इंसानु गुनहगार हुयो, उन सॼी ज़िंदगी गुनाह कया, पर हिकिड़ी नेकी रहियल हुयसि, हिकिड़ी नेकी रहियल हुअसि। रब फ़रमाए त इन नेकी जे बदिले में इनखे मच्छी खाराए त उनजो नेकी जो उनखे असां बदिलो ॾेई छॾियूं। हाणे जीअं मरे त उनजे लाइ डायरेक्ट जहन्नम आहे। ऐं जेको इबादत गुज़ार हुयो, सॼी ज़िंदगी इबादत कयूं ऐं उन हिकिड़ो गुनाह कयो हो, जंहिंजे बदिले में रब फ़रमायो त इनखे तकलीफ़ ॾे। कहिड़ी तकलीफ़? जो पाणी न पीए, इहा तकलीफ़ आहे न। इन हिकिड़ो गुनाह कयो हो, इनखे दुनिया में तकलीफ़ ॾे, जीअं इहो गुनाह मां बख़्शे छॾियां, इन जा दफ़्तर साफ़ थी वञनि, इनखे जन्नती करे छॾियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहे तकलीफ़ूं अचनि थियूं, परेशान न थियो, तकलीफ़ूं अचनि थियूं, घबरायो न, बल्कि चओ त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह पारां इहा तकलीफ़ूं आयूं आहिनि, अल्लाह जी रज़ा में राज़ी रहो। इन्नल्लाह मा साबिरीन, सब्र करण वारनि सां रब गॾु हूंदो आहे। सुभान अल्लाह। तव्हांखे पहिरीं किस्सो ॿुधायां, हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं महिल वफ़ात पियो करे त उनजी घरवारी पासे में वेही चए थी, हाय अफ़सोस, मुंहिंजो मुड़ुसु वञे थो, मूंखां मुड़ुसु जुदा करे थो वञे, मूंसां मुड़ुसु जुदाई करे थो वञे, वफ़ात करे थो वञे। हाणे घरवारी उनजे पासे में पई थी रोए, ऐं उहो हज़रत बिलाल थो चए, हाय मुंहिंजे लाइ ख़ुशी, हाय मुंहिंजे लाइ फ़रहत, जो मां पंहिंजे यार सां मिलणु पियो वञा, पंहिंजे महबूब जी बारगाह में पियो वञा। उहो आशिक़ खे ख़ुशी पई थिए, छो जो मोमिन जे लाइ दुनिया क़ैद खानो हूंदो आहे। बसि जीअं मरंदो, अखियूं पूरींदो, अल्लाह उनखे पंहिंजे जलवनि जो दीदार। सुभान अल्लाह। जिन रब जा जलवा ॾिठा, उन्हनि छा चयो? मुंहिंजा महबूब लही वञे यादगिरी, रोई रोई मुंहिंजी थी वई। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब लही वञे यादगिरी, रोई रोई मुंहिंजा महबूब तो साम्हूं मटायो, दुख
मक्खन में तो मिठा छो आ रहा जन रब जा दीदार कया उन्हनि खे दुनिया क़ैद खानो लॻंदी आहे, मुसीबत खानो लॻंदी आहे। जॾहिं न उहे वफ़ात कंदा आहिनि, बसि जीअं अखि पूरींदा आहिनि, अलाह उनखे जन्नतुनि जा मज़ा माणे, उनखे जन्नतुनि जा मज़ा अता करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। वाह वाह। इहे जेके आहिनि दुनिया जे अंदरि मोमिननि खे तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, उन्हनि जा दर्जात बुलंद करण जे लाइ, उन जा गुनाह घटाइण जे लाइ। मुंहिंजो आका मिशकातुल मसाबी जे अंदरि हदीस मुबारक अचे थी त जॾहिं महिल अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़यामत जे ॾिहाड़े मोमिननि खे इनाम ॾिना आहिनि, मोमिननि खे जिन खे तकलीफ़ूं दुनिया में आयूं, यानी तकलीफ़ वारनि खे इनाम ॾींदो, इकराम ॾींदो, उन्हनि खे इज़त शान दर्जात ॾींदो। जेके न चङो भला वफ़ात करे विया उहे चवंदा जो उहे हसरतूं कंदा, लो अन जुलूदहुम कानत कुरदत फि दुनिया बिल मकारीद। उहे जेके इंसान चङो भलाई में वफ़ात करे विया उहे चवंदा, ए काश जेकॾहिं असांजी हीअ खल दुनिया जे अंदरि कैंचुनि सां ईअं कटी वञे हा त भलो हो जो असां आख़िरत में अहिड़ा इनाम माणियूं हा। इहे तकलीफ़ अचे थी त परेशान न थी, हिन जो अजुर रब तयारु करे रखियो आहे। जिन खे तकलीफ़ नथी मिले उहे हसरतूं कंदा, जेके दुनिया जे अंदरि तकलीफ़ूं काटे काटे विया, अलाह उनखे वॾा अजुर अता कंदो। तकलीफ़ुनि जा बि क़िस्म आहिनि, गर्मी थी थिए, पखो न आहे, बैटरी न आहे, इहा तकलीफ़ आहे, हिन जा बि अजुर मिलंदा तोखे इंशाअल्लाह। जेकॾहिं पेर में कंडो थो लॻे, असांजे ॻोठ में त कंडा बि घणा आहिनि, पेर में कंडो थो लॻे, इन जो बि अजुर रब अता कंदो। जेकॾहिं दुनिया जे अंदरि औरत पंहिंजी ज़ाल आहे, को मेहणो थी ॾिए, को घटि वधि ॻाल्हाए थी, तकलीफ़ थी ॾिए, झेड़ो थी करे, इन जो बि अजुर अलाह तव्हांखे अता कंदो। हज़रत उबैदुल्लाह अहरार वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। हज़रत उबैदुल्लाह अहरार हिकिड़े दफ़ा उन सां मुरीद मिलण जे लाइ आयो त शींहं ते सवारु हुयो, मथे ते उनखे वरी काठियुनि जी भरी हुई। हाणे शींहं जी सवारी कयो पियो थो अचे। हाणे उहो मुरीद उन हज़रत उबैदुल्लाह अहरार जे घर वियो, दर ठड़काई त अंदरां जेकी घरवारी साईं जी बुज़ुर्ग जी जेके घरवारी ॾाढी चिड़ाक हुई, ॾाढियूं गारियूं ॾिनई, बुज़ुर्ग खे बि गारियूं ॾिनई, उन मुरीद खे बि गारियूं ॾिनई। हे वरी वापसि जो मोटियो त ॾिठई त बुज़ुर्ग त शींहं ते सवार थियो पियो थिए, चई वाह जी करामत अथसि। वरी कुझु टाइम जो गुज़रियो, वरी कुझु सालनि खां पोइ वरी उहो साॻियो मुरीद आयो, दर जो ठड़काई त अंदरां आवाज़ जी सगोरी जो आयो, पर प्यार सां मुहबत वारो आवाज़, झगड़े वारो या गार गंद वारो न हुयो। वरी जो वापसि जो मोटियो त बुज़ुर्ग खे ॾिठई पंहिंजे मथे ते भरी खयो पियो थो अचे। हज़रत साईंजनि खे अर्ज़ु कई, साईं ॿुधाए त सही, पहिरीं तव्हां शींहं ते सवार हुयो, हाणे तव्हां पंधु वरी तव्हांजे मथे ते भरी आहे। हज़रत उबैदुल्लाह अहरार रज़ियल्लाहु अन्हु रहमहुल्लाह ताला फरमायो, पहिरीं मुंहिंजी जेका घरवारी न ॾाढी ॾींगी हुई, ॾाढियूं गारियूं ॾींदी, झेड़ो कंदी, फसाद कंदी, मां सब्र कंदो हुउसि। उन सब्र जे करे अलाह ताला मूंखे इहा विलायत ॾिनी जो मां शींहनि ते सवारी पियो कयां। वरी हाणे जेका घरवारी मिलिया ॾाढी फर्मा बरदार आहे, इन करे मूंखे उहे मक़ाम न आहिनि, छो जो मां सब्र नथो कयां न। हुन में सब्र करिणो हो त मक़ाम मिलिया, हिन में सब्र नथो करिणो पए त मक़ाम बि न आहिनि। जेकॾहिं घरवारी मिली अथव ॾींगी आहे न, सम्झो सब्र कयो, सब्र कयो त हिन जा तव्हां अलाह असांजे ॻोठ वारनि घणनि खे अलाह ताला इन जे करे ई जन्नत अता कंदो इंशाअल्लाह। अलाह शाल असांखे तकलीफ़ुनि ते सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैहि इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। मुंहिंजा करीम रब असां सभिनी ते राज़ी थी, सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। मुंहिंजा करीम रब असांखे इश्क़ मुस्तफ़ा अता फरमा। मुंहिंजा करीम रब असांखे पंहिंजी मार्फत अता फरमा। आमीन। करीम रब असांखे दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा।